मिठी विच ॻोठ जोड़ऊ में मुड़ुस पारां घरवारी खे फाह ॾेई मारण जी कोशिश। मामले जो केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। भाउ जो चवणु हो त भेण खे मुड़ुस ग़ुलाम रसूल ऐं संदसि ॾेर हनीफ़ मारण जी कोशिश कई। फरियादी शहज़ाद अली मौक़िफ़ केस में इख़्तियार कयो आहे त भेण जे रड़ियुनि ते असां खेसि वञी बचाए। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मिठी मां अफ़ामी न्यूज़ जो रिपोर्टर अल्ताफ़ बशीर। जी अल्ताफ़, छा तफ़सीलात आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मिठी वेझो ॻोठ जोड़ूअ में मुड़ुस पारां घरवारी खे फाह ॾेई मारण जी कोशिश कई। मामले जो केस पिणु दाख़िल कयो वियो आहे ऐं भाउ जो चवणु हो त भेण खे मुड़ुस ग़ुलाम रसूल ऐं संदसि ॾेर हनीफ़ मारण जी कोशिश कई। फरियादी शहज़ाद अली मौक़िफ़ केस में इख़्तियार कयो आहे त भेण जी रड़ियुनि ते असां माइट पहुतासीं त असां ते कुआड़ियूं खणी हमिलो करण जी कोशिश पिणु कई। पाड़े वारनि ऐं माइटनि छोकिरी खे सिविल अस्पताल पहुचायो जिते इलाज हलंदड़ आहे ऐं छोकिरी खे बेहोशी जा दौरा आहिनि। जी महिरबानी तफ़सील खां आगे ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।